जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत है दोस्तों। जीअं कि तव्हां सभिनि खे ख़बर आहे कि भॻवान श्री झूलेलाल साईं जा चालीहो पर्व प्रारंभ थी चुको आहे। इहो 16 जुलाई खां वठी 24 अगस्त ताईं हलंदो आहे, जेको कई मंदरनि में कई स्थाननि ते हर्षोल्लास सां गॾु मल्हायो वञे पियो। इन ई कड़ी में अॼु असां कुझु मुखियुनि खे फ़ोन कयोसीं ऐं इन प्रोग्राम जे बारे में ॼाण वठण जी कोशिशि कईसीं त ॾाढी ई हिकिड़ी चइजे न अलॻि सी ॻाल्हि हिकिड़ी निकिरी करे साम्हूं आई। इहा ॻाल्हि अथव जयपुर जी। सभिनि खां पहिरीं त मां तव्हांखे ॿुधायांव कि जीअं मुखियुनि खे असां फ़ोन कयासीं न, कोई जयपुर जा मुखिया, त कुझु मुखियुनि फ़ोन ते इहो चयो कि असांजे मंदर में को चालीहे जो प्रोग्राम ई कान पियो थिए। कुझु मुखियुनि ॿुधायो कि ॾिसंदासीं को प्रोग्राम थियो त कंदासीं। कुझु मुखियुनि खे त पतो ई कान्हे कि चालीहो साहिबु छा थींदा आहिनि, इहे झूलेलाल साहिब जो कीअं मल्हाइबो आहे, कुझु अतो पतो ई कान्हे उन्हनि खे। त कुझु मुखियुनि जो हिन में गोलम गोल ॻाल्हि नज़र आई। अर्थात चवण जो मतिलबु इहो आहे कि मुखियुनि खे ई पतो कान्हे कि चालीहो साहिबु छा थींदो आहे ऐं भॻवान श्री झूलेलाल मंदिर में छो मल्हाइबो आहे। हिकु न, ॿ न, टे न, अभी तो असां घटि में घटि 10, 15, 20 मुखियुनि खे फ़ोन कयोसीं। शायदि 2 या 3 जॻहियुनि तां संतोषपूर्वक जवाबु मिलियो कि हा भई असांजे मंदर में चालीहो साहिबु असां कल्ह खां वठी स्टार्ट कयो आहे। बाक़ाइदा मायूं अचनि पियूं, विर्त कथा कनि पियूं, पूॼा पाठ निरंतर हरे पियो। त दोस्तो इहा ॾाढी अफ़सोस जी ॻाल्हि आहे कि जिते मुखियुनि खे बि कुझु पतो कान्हे कि आख़िर कीअं चालीहो साहिबु थींदो, कीअं मल्हाइबो ऐं कीअं इन जी पूॼा आराधना थींदी आहे। बहरहाल हिकु तरफ़ त पाण हिंदुत्व जी ॻाल्हि कंदा आहियूं, हिंदू सनातन धर्म जी ॻाल्हि कंदा आहियूं, ऐं ॿिए तरफ़ जेको असांजा इष्ट देव भॻवान श्री झूलेलाल साहिबु आहे, जिन असांजे हिंदी सिंधू जेका असां हिंदू सिंधी आहियूं, उन जी रक्षा लाइ करे उन्हनि अवतार वरितो ऐं उन ज़ुल्मी मीरख बादशाह खां असांखे बचाई बि असांजे धर्म जी रक्षा कई ऐं हिंदू धर्म जेको हिंदू सिंधी धर्म आहे, अर्थात हिंदू धर्म जी भॻवान श्री झूलेलाल साईं वापसि स्थापना कई। तंहिंखां पोइ परंपराऊं हलंदियूं अचनि पियूं कि ईअं कुझु पंहिंजे इतिहासकार बि चवंदा आहिनि, कुझु साधु संत बि ॿुधाईंदा आहिनि, कुझु महात्मा बि ॿुधाईंदा आहिनि कि पंहिंजे पूर्वजनि 40 ॾींहं निरंतर दरिया शाह ते वेही करे भॻवान श्री अमरलाल साहिबु वरुण अवतार साहिब जी पूॼा आराधना कई आहिनि। तंहिंखां पोइ आकाशवाणी थी ऐं उन्हनि चयो कि मां जनम वठी ईंदुसि ऐं तव्हांजे धर्म जी रक्षा कंदुसि। ऐं जीअं उन्हनि आकाशवाणी कई तीअं उहो थियो ऐं भॻवान श्री झूलेलाल साईं प्रकट थिया, अवतार वठी आया ऐं उन्हनि असांजे धर्म जी रक्षा कई। त जंहिं वजह सां अॼु असां सिंधी हिंदू खे हलायूं पिया, जंहिंजी वजह सां उहे आहिनि असांजा भॻवान श्री झूलेलाल साईं। अॼु उन्हनि जा मंदर ई अगरि चालीहे जे अंदरि बिल्कुलु मतिलबु चइजे कि को चालीहो न, को उत्सव न, को पर्व न, त इहे हिकिड़े सोचण जो विषय आहे। हिकु तरफ़ वॾियूं वॾियूं संस्थाऊं, वॾियूं वॾियूं जेका मुखिया आहिनि, धर्म परिवर्तन पियो थिए, हीअं पियो थिए, हूअं पियो थिए, अलॻि अलॻि प्रकार जा आंदोलन करे वेठा आहिनि। ऐं ॿिए तरफ़ घटि में घटि जेको भॻवान श्री झूलेलाल साईं जो ही चालीहो हले पियो, इहो पर्व त करो। तव्हां कीअं नई पीढ़ी खे कीअं जोड़ींदा, तव्हां कीअं तव्हां उन्हनि खे ॿुधाईंदा भॻवान श्री झूलेलाल जे बारे में, चालीहे पर्व जे बारे में कीअं ॿुधाईंदा, कीअं सम्झाईंदा। जॾहिं केरु मंदर में ईंदो, जुड़जंदो, उते पूॼा कंदो, विर्त इत्यादि इहे सभु निरंतर 40 ॾींहं हलंदा, त माण्हुनि खे पतो बि लॻंदो, इतिहास जो बि पतो लॻंदो, भॻवान श्री झूलेलाल जे बारे में ॿी महिमा थींदी, उन्हनि जी व्याख्या थींदी, उन जे बारे में युवा पीढ़ी खे ई पतो लॻंदो, कुझु बुजुर्गनि खे जिन खे न आहे पतो उन्हनि खे पतो लॻंदो, माता भेनरुनि खे पतो लॻंदो ऐं असांजी न्याणियुनि खे बि पतो लॻंदो कि भॻवान श्री झूलेलाल साईं जो चालीहो बि थींदो आहे। बहरहाल अगरि असां ॻाल्हि करूं अजमेर जी, बहरहाल असां ॻाल्हि करूं इहे बॉम्बे में जेको उल्हासनगर वग़ैरह आहे या गुजरात, इन्हनि तरफ़ अहिड़ो धूमधाम सां चालीहो कंदा आहिनि कि घर घर में मल्हाईंदा आहिनि। पर अलाए छो अॼु असांजे जयपुर जे 5, 7, 8, 10 मंदरनि खे छॾे मुंहिंजे ख़्याल सां को अहिड़ो मूंखे झूलेलाल जो मंदरु नज़र न पियो अचे जिते चालीहो साहिबु जी जेको पर्व जेको आहे शुरू कयो अथनि। बहरहाल जीअं असां जबकि चेटीचंड जीअं हर्षोल्लास सां गॾु मल्हायो था, असू चंड जीअं हर्षोल्लास सां गॾु मल्हायो था,
प्रचंड हर्षोल्लास सां गॾु मल्हायो था त ही भॻवान श्री झूलेलाल जो चालीहा बि सुठे नमूने मल्हाइणी घुरिजे। असांजी अपील आहे, असांजी सभी मुखियुनि खे अपील आहे कि तव्हां ई आहियो। मुखियो मतिलबु थींदो आहे कि जेका बि 100, 200, 300 परिवार आहिनि उन्हनि जे मथां मुखिया, ऐं पंचायत में तव्हांजो सभिनि खां ऊचो पद थींदो आहे। त तव्हां ई त अगरि तव्हां ई अवेयरनेस न ॾेखारींदो त पोइ समाज किथां अवेयरनेस ॾींदो, केरु कंहिंखे कीअं सम्झाईंदो। त सभिनी मुखियुनि खे मुंहिंजी अपील आहे कि सभई छोटो बड़ो, चाहे 2 ॾींहंनि जो चाहे 5 ॾींहंनि जो, हूअं त 40 ॾींहंनि जो थींदो आहे, पर तव्हांखे लॻे थो कि 40 ॾींहं नथा रसी सघूं। जीअं कल्ह जेको असां विया हुआसीं राजा पार्क झूलेलाल मंदिर में, सिंधी कॉलोनी में, त उन्हनि 40 ॾींहंनि जो कयो, अखंड जोत वग़ैरह ऐं पूरी उनजी सेवा बि कंदा। लेकिन इहो ज़रूरी कान्हे कि 40 ॾींहं ई करो, केरु 5 ॾींहं बि करे थो सघे, केरु 7 ॾींहं बि करे थो सघे, केरु 2 ॾींहं बि करे थो सघे, केरु 1 ॾींहुं बि करे थो सघे, पर उन ईश्वर खे त यादि करो, भॻवान श्री झूलेलाल जे नाले ते पर्व त मल्हायो तव्हां। दोस्तो, इहा मुंहिंजी हिकिड़ी तव्हां सभिनि खे निमाणी विनती आहे ऐं जनता खे कि जागो सिंधी जागो। अगरि तव्हांजे आड़े पाड़े में को सिंधी भॻवान श्री झूलेलाल जो मंदरु आहे, उते चालीहो पर्व नथो थिए, त तव्हां वञी करे मुखियुनि खे चओ कि मुखी साहब आख़िर तव्हां ॿिया बि त प्रोग्राम थियनि था न, त ही छो न। अर्थात समाज खे जागणो पवंदो। त जागो सिंधी जागो, ऐं मुखियुनि खे बि जगायो, ऐं भॻवान श्री झूलेलाल जे जेका मंदर आहिनि उन्हनि में पर्व जी हिकिड़ी जेकी भॻवान श्री झूलेलाल जो कोई चालीहो पर्व आहे न, उनजी झलक नज़र अचणी घुरिजे। त दोस्तो, तव्हां सभिनि खां मुंहिंजी इहे निमाणी विनती आहे कि हर मंदर में चालीहो साहिबु मल्हाइणो घुरिजे ऐं हर्षोल्लास सां गॾु मल्हायो, ताकि जनता अधिक सां अधिक जुड़िजी सघे पंहिंजे सिंधी समाज सां बि, झूलेलाल मंदिर सां बि। जय श्री झूलेलाल, सतनाम साखी।